अस्सलाम वालेकुम। आओ यहाँ आज पंहिंजे ज़ैन बोलो तव्हां यूट्यूब चैनल ॾिसी रहिया ज़ैन सिंह जो ऑफिशियल उम्मीद जा सब दोस्त कहिड़े ताक़त सां हूंदा। ऐं पंहिंजे बाग ते आहियां। सो हाणे अंबनि जी सीज़न आहे। अंबनि जे बाग ते सार संभाल अची वेंदा आहियूं। हाणे हिन टाइम जो मंझंदि जे टाइम माण्हू अची पटे था वञनि अंब। माण्हुनि खे परवाह कोन्हे। तव्हांखे मां नज़ारा चेक करायां बागनि जा। ये बाग असांजो जैतून जो बाग है। मां अंबनि जो बाग तव्हांखे ॾेखारियां थो। तव्हांखे सभिनी सॼणनि खे नंढी गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल खे सपोर्ट कयो जेतिरी थी सघे। वीडियो ॾिसी सब्सक्राइब ज़रूरु कंदा कयो असांजो चैनल। ऐं असांजो पेज आहे ज़ैन सिंह ऑफिशियल, उन खे ज़रूरु लाइक फॉलो कमेंट शेयर कंदा कयो वीडियो। ये ॾिसो सावक आहे, सावक आहे। तव्हांखे ॾेखारण हाणे अंबनि जो हली ॾिसूं था। उते माण्हू पुॼाइनि त कोन। ये पोखियल आहे ज्वार। हे आहिनि हाणे असांजो बागनि जो अंबनि जो बाग आहे। माशाअल्लाह तव्हांखे दीदार करायूं था। गर्मी भी ॾाढी आहे। सो हिन अंब जी मां तव्हांखे ख़ासियत ॿुधायां थो। हे जो नंढिड़ो अंब आहे न वण, ही सियारे में बि अंब मतिलबु हले झलींदो आहे, गर्मी में बि। ॿई टाइम मतिलबु तव्हां करे था खाई था सघो हिन जा अंब। माशाअल्लाह माल बि ॾिसो, सुभान अल्लाह। गर्मी कड़ो सियारे में ॿई तव्हां नज़ारो ॾिसो, सुभान अल्लाह। सावक ई सावक आहे। जंहिं बि भाउ दोस्त खे अंब खाइणा अचनि उहो हलियो अचे। ॾिसो माशाअल्लाह सुभान अल्लाह। जंहिं बि दोस्त खे खाइणा हुजनि अंब उहो हलियो अचे असांजे ॻोठ खे। वाह भाउ जी ख़िदमत कंदासीं। असांजे वेहण जी जॻह हेठि असां वेंदा आहियूं हिन अंब जे हेठां। तव्हांखे मां ॾेखारियांव थी करे। ही अथव अंब, हेॾी थधी छांव घाटी। सो हिते वेंदा आहियूं। हे सिस्टम हूंदो आहे विली वग़ैरह विछाए हिते साह पटींदा आहियूं। चकर वकर ॾेई पोइ हिते पासे पटींदा आहियूं। गर्मी आहे हाणे ॿाहिरि मंझंदि उस ते त माण्हू कोन थो वेही सघे, पोइ हिते अची वेंदा आहियूं। थधिकार लॻंदी आहे, हवा लॻंदी पई आहे, पाणी पियो हूंदो आहे। तव्हां सभिनी सां नंढी गुज़ारिश आहे त वीडियो असांजे आख़िर ताईं ॾिसंदा कयो। ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। यूट्यूब के पेज जेको आहे असांजो उन खे ज़रूरु फॉलो कयो। उन जी पोस्टूं शेयर कयो, वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो। अवाज़ बड़ी महिरबानी थींदी। ऐं वीडियो असांजे आख़िर ताईं ॾिसिजो। असां हाणे निकिता आहियूं, पाणी भरे थो ईअं लॻी त धिको बि हले थी कोन था। छो न पाणी भरे पियूं। बोतल खई आहे, अचो पाणी भरे अचूं। तव्हां सभिनी सां नंढी गुज़ारिश आहे, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। सावक रंग इहा ॻोठाणी ज़िंदगी साणा साईं। लीको जो फ्रेश पानी, थधो पानी भरे हाणे असां वञूं था पंहिंजे आस्थाने ते जिते वेंदा आहियूं। हीअ सावक जंतर पोखियल अथव, जेके ॿार मथां वारा हूंदा बकरियुनि में लाइ गाह। गर्मी ॾाढी आहे, सो उन बि घड़ी घड़ी लॻे थी। पाणी त पीबो न, पघर नथा ॾियनि बाबा, नथा ॾियनि अहिड़ी गर्मी में। तव्हां सभिनी साइडनि जी सपोर्ट जी ज़रूरत आहे। असांखे सपोर्ट कयो।
किथां किथां खां असांजे दोस्त वीडियो ॾिसनि था उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे कमेंट्स पंहिंजे न कमेंट्स ते पंहिंजे शहर जो नालो लिखनि पंहिंजे ॻोठ जो नालो लिखनि। मां सोचो तव्हांखे हिकिड़ी शइ ॾेखारियां। हीअ ॾिसो हाणे ज़ैतून मतिलबु हाणे शुरू थिया मतिलबु ज़ैतून जो फल निकिरणु शुरू थियो आहे। सियारे जो मतिलबु शुरूआति ईंदी न नवंबर दिसंबर अक्टूबर जी मतिलबु शुरूआति में हीअ ज़ैतून पंहिंजो फल मतिलबु तयारु कंदा। मतिलबु सियारे जी शुरूआति में ज़ैतून तयारु थींदा आहिनि। फ़िलहालु त अंबनि ऐं खारकनि जी सीज़न हले थी, उहा सीज़न ख़तमु थींदी पोइ इंशाअल्लाह मतिलबु हे ज़ैतूननि जी सीज़न अची वेंदी। मूं सोचियो दोस्तनि खे इहा बि ॿुधाईंदो हलां। आस्ते आस्ते नंढो नंढो ॿूर ॾिसो था न कुल थलिया आहिनि हिननि ज़ैतूननि। हीअ ॾिसो माशाअल्लाह अदा नंढड़ी संगत अची वई आहे हिते। ख़ैर सां अनान खान आयो चल चाला मोबाइल थी वई बंदि असांजे हिते व्लॉग में। असां वियासीं वरी वापसि घर मानी बि खायसि वरी मोबाइल चार्ज करायसीं वरी संगत नंढड़ी अची वई। चयो हलो बाबा तव्हां बि हलो भले चकर हाणे जो हनान खान ऐं बिलाल आहे ॿियो साहिल आहे। साहिल छा हाल आहे? हेॾे त अचो कीअं कंदव? जैन बलोच मोमिन बलोच मोमिन छा हाल आहे? हेठि हेठि पुट्रा स्कूल वेंदा आहियो? पक्का ॾंद काढ़े जा बिलाल तुंहिंजा? बिलाल जा ॾंद विया माकोड़ी खाई वियसि ऐं कुओ खणी वई। तुंहिंजा ॾंद माकोड़ी खाई वई। अच्छा हेॾ ॾिसो ॿाहिरि जो माहौल थोरो थोरो थको हाणे झुड़ बि थिए थो। गर्मी बि ॾाढी थी आहे। बारिशूं ॿुधाइनि था अलाए छा। हेॾा माहौल आहे ॿाहिरि जो बाग़ आहिनि ज़ैतूननि जा अंबनि जा शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हाणे अंबनि जी सीज़न आहे अंब लहंदा। हिन अंब जे हेठां असां वेंदा आहियूं सुहिणा साईं। हिनजी थधी छांव सो हिन जे हेठां वेंदा आहियूं। हे बाइक बीठी आहे। हाणे नंढड़ी संगत अंबड़ियूं खाइणु शुरू कयूं वग़ैरह सभु शइ आहिनि हा न वणनि थी विया अंब खाए जोड़े अंबड़ियूं छॾियो कचूं पेट में न सूर पएव। वणनि थियूं अंबड़ियूं वाड़े वाह ॾंद खटा। मोमिन हे ॾिसो नंढड़ो बादशाह इहो बि नथो वणे। अदा हीअ अथव असांजी ॻोठाणी लाइफ ॻोठाणी ज़िंदगी। ख़ैर सां अची वियो ॿी संगत ख़ैर सां वई हली। हाणे असां बि वेंदासीं घर। टाइम घणो थियो आहे। नंढड़े व्लॉग सां गॾु पंहिंजे ज़ैन बलोच अज़ीज़ बलोच हनान बलोच खे ॾींदा इजाज़त। इंशाल्लाह वरी ॿिए कंहिं व्लॉग में असां सां गॾु हूंदासीं। बसि तव्हांखे नंढी हिकिड़ी गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल खे जेतिरो थी सघे सपोर्ट कयो ऐं असांजे पेज आहे उनखे लाइक कयो फॉलो कयो जेतिरो थी सघे सपोर्ट कयो। अवां सभिनी जा थोरा था इंशाल्लाह ॿिए कंहिं व्लॉग में असां सां गॾु हूंदासीं।